विदहोल्डिंग टैक्स घटि करण तां वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत में चिकदाण तेज़ थी वई आहे। सिंध हुकूमत पारां टैक्स उघाड़ी खां इनकार बाद एफबीआर जे कमिश्नर एक्साइज़ खाते जे सेक्रेटरी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान एक्साइज़ खाते जे सेक्रेटरी पारां टैक्स उघाड़ी लाइ 3 शर्त रखिया विया। एक्साइज़ खाते मूजिबि मोटरसाइकिलनि जी विदहोल्डिंग टैक्स वफ़ाक़ वसूल न करे। एक्साइज़ खाते जे सेक्रेटरी चयो त एफबीआई पारां एक्साइज़ खाते तरफ़ां ॿी शर्त में चयो वियो त एफबीआई तरफ़ां टैक्स जी मद में कटौती कयल 7 अरब रुपया सिंध खे वापसि कया वञनि। एक्साइज़ खाते मूजिबि विदहोल्डिंग टैक्स उघाड़ी लाइ एफबीआर लिखत में दरख़्वास्त ॾे। सिंध जे एक्साइज़ ऐं टैक्स सेक्शन वारे वज़ीर मुकेश कुमार चावला जो चवणु आहे त टैक्स मां कटौती कयल 7 अरब रुपया सिंध जो हक़ आहे उहे सूबे खे वापसि मिलणु घुर्जनि। मोटरसाइकिल ते विदहोल्डिंग टैक्स जी बि वज़ाहत कई वञे। जेका 7 अरब जो किसो आहे उहो त पंहिंजो सिंध जो हक़ आहे, उहो त उनखे वापसि मिलणु खपे ऐं मोटरसाइकिल जे विदहोल्डिंग टैक्स ते बि वज़ाहत थियणु खपे, छो जो इहा वॾी नाइंसाफ़ी थींदी जो ॿियनि प्रोविंसिस कंहिं बि सूबे खे इहो ख़त न लिखियो वियो जो मोटरसाइकिल खां विदहोल्डिंग टैक्स तव्हां वठो सवाइ सिंध जे। नंबर 2 इहो हुयो। नंबर 3 इहो हुयो जो जेको असांजो कैबिनेट जो डिसीजन अची चुको आहे त आर्टिकल 146(1) जे तहत हाणे फेडरल गवर्नमेंट पंहिंजो कंसेंट मोकिले सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट करे जो असां चाहियूं था जो इहो तव्हां विदहोल्डिंग टैक्स कलेक्ट कयो, त उहो मैटर वेंदो सिंध कैबिनेट में। सिंध कैबिनेट जेको डिसीजन वठंदी उनखां पोइ फ़ैसिलो थींदो। ॿिए तरफ़ एफबीआर जी चेयरपर्सन जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार में विदहोल्डिंग टैक्स वारो मामिलो जल्द हल थी वेंदो। हुन चयो त सिंध सरकार ते वाज़े करे छॾियो आहे त कानून मूजिबि टैक्स उघाड़णी पवंदी। संदसि चवणो त एक्साइज़ ड्यूटी मामले ते सिंध सरकार सां मामला तइ कया पिया वञनि। एफबीआर जी चेयरपर्सन चयो त कोरोना वायरस सबबि मुआशी सूरतहाल गंभीर आहे। नौशीन नमज़द चयो त हलंदड़ माली साल जे पहिरें टिमाहीअ में टैक्स हदफ़ घटि रखियो वियो आहे।